अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत कंदासीं न अहम ख़बर सां। जाम शुरू खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते 3 यूनिवर्सिटीज़ में वक़्ती वाइस चांसलर मुक़रर थिया आहिनि। मुस्तक़िल VC मुक़रर न थी सघिया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। जाम शुरू जे 3 यूनिवर्सिटीज़ में वक़्ती वाइस चांसलर मुक़रर थिया आहिनि। मुस्तक़िल VC मुक़रर न थी सघिया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। जाम शुरू खां वाक़े ॿुधायूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी, लम्स यूनिवर्सिटी, शहीद अल्लाह बख़्श सुमरो जो कारवांवार वक़्ती वाइस चांसलर हलाइण लॻा आहिनि। यूनिवर्सिटी बोर्ड डिपार्टमेंट पारां वाइस चांसलर रिटायर्ड थियण खां अॻु कंहिं बि यूनिवर्सिटी लाइ 6 महीना अॻु को बि इश्तिहार जारी न कयो वियो। मेहरान यूनिवर्सिटी मां रिटायर्ड थियल डॉक्टर भाईशर शहीद अल्लाह बख़्श सुमरो यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़रर बणियल आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। लम्स यूनिवर्सिटी जे प्रो वाइस चांसलर डॉक्टर इकरामुद्दीन उजण बि वक़्ती वाइस चांसलर जो बणियल आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी जे प्रो वाइस चांसलर डॉक्टर तलहा हुसैन खे वक़्ती VC जी चार्ज हवाले करे छॾी आहे। ईंदड़ हुकमनि ताईं उहिदे ते रहंदो। जाम शुरू खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर असीम बारिजो। जी असीम, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जामशोर में वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर असलम उकेलिया जो मुद्दो पूरो थी वियो आहे। अॼु जेको सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड पारां मेहरान यूनिवर्सिटी जो प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर ताह हुसैन अलीअ खे नओं वक़्ती वाइस चांसलर मुक़रर करे छॾियो आहे। जेका पोइ वक़्ती वाइस चांसलर जेको डॉक्टर ताह हुसैन जेको चार्ज संभाले कमु शुरू करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मौजूदु जेको अॻूणो वाइस चांसलर हो प्रोफेसर डॉक्टर असलम उकेली 8 सालनि जे दौर में जेको यूनिवर्सिटी अंदरि करोड़ रुपयनि जी करप्शन कई, जंहिंजो नेब तरफ़ां 23 अप्रैल 2021 ते जेको अहिड़ो रेफरेंस दाख़िल कयो। उन खां अलावा एंटी करप्शन तरफ़ां बि जेको डॉक्टर असलम उकेली ख़िलाफ़ जांच शुरू करे छॾी आहे। जेको 8 सालनि जे दौर में जेको यूनिवर्सिटी अंदरि गैर कानूनी भर्तियूं ऐं गैर कानूनी तरक़ियूं जेके आहिनि उन कयूं, जेका पोइ नेब ऐं जांच शुरू कई आहे। ऐं हिन वक़्तु ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़रीन। जाम शुरू खां असीम बारिश जो असांखे तफ़सील ॾिना आहिनि।